हर ईमान रखंदड़ हर मुसलमान करबल जे वाक़े खे विसारे नथो सघे। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत दीन इस्लाम खे ज़िंदा रखण जे लाइ थी। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत जे वाक़े जे मुताबिक़ मूं कलाम ठाहियो आहे जो तव्हांखे ॿुधायां थो। करबल में धार धड़ थिया हाय लिखां मछापो, करबल में धार धड़ थिया हाय लिखां मछापो, कलमो पढ़ी थिया वेरी हाय चवां मछापो। उन वक़्त जी क़ियादत हर का छॾी हिदायत, उन वक़्त जी क़ियादत हर का छॾी हिदायत, न कम जी रही खिलाफत बातिल बयां मछापो, कलमो पढ़ी था वेरी हाय चवां मछापो। महबूब मिठड़े ख़ातिर हो मालिक जहां ही जोड़ियो, महबूब मिठड़े ख़ातिर हो मालिक जहां ही जोड़ियो, पर चवंदा रहिया मुनाफ़िक़ अहिड़ी अज़ा मछापो, कलमो पढ़ी था वेरी हाय चवां मछापो। करबल में धार धड़ थिया हाय लिखां मछापो। साॻी फ़िरौन फितरत फ़ासिक़ फिरी था काफ़िर, साॻी फ़िरौन फितरत फ़ासिक़ फिरी था काफ़िर, हर दिल में हुसैन आहे ॿिए जी ॿुधां मछापो, कलमो पढ़ी था वेरी हाय चवां मछापो। करबल में धार धड़ थिया हाय लिखां मछापो। किथ आ यज़ीद हाणे मुनकिर वयो सो मिटिजी, किथ आ यज़ीद हाणे मुनकिर वयो सो मिटिजी, साग़िर ज़िबां ते सच ही मुर्की मिलां मछापो, कलमो पढ़ी था वेरी हाय चवां मछापो। करबल में धार धड़ थिया हाय लिखां मछापो।